डोकरी का खबर शामिल कई पिया रही बख्श अबड़ो की रिपोर्ट मुताबिक डोकरी बरसां GDA अगवान आदिल अल्ताफ़ खान उनड़ अदनान अल्ताफ़ खान उनड़ जो कमदार और माज़ूर अलीगुल अबड़ो की 50 जिरेब ज़रई ज़मीन ते बासर मानुन के चुर्च ते 9 हथियारबंदन कब्ज़ो करे वरतो। ज़रई ज़मीन ते कब्ज़े जे GDA अगवान कमदार अलीगुल अबड़ो सदाम अबड़ो की अगवानी में मोहन जो दड़ो रोड ब्लॉक करे एक कलाक ताईं निटण उस में एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हणी छिती नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़ गोठाणन जो चवण हो त हथियारबंदन दहें अबड़े पोटरा में मोरूसी 50 जिरेब ज़रई एराज़ी ते कब्ज़ो करे हारुन खे यर्गमाल बढ़ाइण 50 मण कणक 12 सोलर प्लेटूं मोटर मशीन इन्वेटर समेत 8 लखन खां वधीक मालियत जो सामान फुर करे खणी विया आहिनि। ज़रई ज़मीन ते हथियारबंद थी कब्ज़ो कंदड़ हथियारबंदन में फैसल उर्फ फैज़ू अबड़ो, नज़ीर बुगियो, अल्ताफ़ सरगानी, अयूब अबड़ो, मुख्तियार अबड़ो ऐं ॿिया कब्ज़े में शामिल आहिनि। वधीक गोठाणनि जो चवणु आहे त ज़रई ज़मीन ते गैरकानूनी कब्ज़ो करे लखें रुपयनि जो सामान फुर कंदड़ माण्हू बासरनि जे चुर्च ते इंतकामी कार्रवायूं करे रहिया आहिनि। खेनि मोतमार धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। गोठाणनि जो चवणु हो त हथियारबंद असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ज़मीन जे वेझो आया त खेनि क़तल कयो वेंदो। अॻु बि कूड़ा केस दाख़िल करे इंतकाम वरितो वियो आहे। असांखे को बि नुक़सानु पए थो त उनजो ज़िम्मेवार ॻोठ जो बाअसर हूंदो। GDA अगवान जे कमदार अलीगुल अबड़ो ऐं गोठाणनि मुतालबो कयो त अख़्तियारियूं नोटिस वठी कब्ज़ो छॾाइनि, फुर थियल सामान वापसि कराए इंसाफ़ थिए। 25 एकड़ 50 जिरेबा ज़मीन ते नज़ीर बुगियो फैसल अबड़ो फैज़ू ऐं बासर बलड़े जे बासर वॾेरे जे चुर्च ते असांजी ज़मीन ज़रई ज़मीन ते असांजो पंहिंजो रिकॉर्ड आहे। उन ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करायो आहे। हज़ार तुंहिंजे माण्हू विहारिया आहिनि ऐं उन असांजी ज़रई ज़मीन ते असां पाण मौजूदु हुयासीं। उतां असांखे बेदख़ल कयो वियो आहे ऐं उतां असांजा सोलर 12 अदद सोलर प्लेटूं, हिकु मोटर UPS ऐं 50 मण असांजे ओताक में कणक पई असांजी उहा ज़ब्त करे खणी विया आहिनि ट्रैक्टर ट्रालीअ में विझी ऐं असांखे उतां ज़मीन तां भॼाए कढियो अथनि त असां ॿीहर ज़मीन ते आया आहियूं, तव्हांखे मारींदासीं। असांजे ॻोठ जो बाअसर वॾेरो आहे, उनखे